बिस्मिल्लाह। परवेज़ परवाने जो तक़रीबन सोशल मीडिया ते जेके क्लिपूं असां ॾिसंदा आहियूं त इन्हनि में ख़ासि करे दीवानो हूंदो आहे, चरियो हूंदो आहे ऐं दीवानो हिन जो पसंदीदा किरदारु आहे। मां सम्झां थो त हिन जे अंदर में इहो दीवानोपन मौजूदु आहे। शायदि हे माना आशिक़नि जो दीवानो आहे, महबूबनि जो दीवानो आहे, या कहिड़ी ॻाल्हि आहे इहा आहे पाण ॿुधाईंदो परवेज़ परवानो साहब। बहरहाल इहे क्लिपां ॾाढियूं मशहूरु थियनि थियूं, ॾाढियूं वायरल थियनि थियूं, इहे ॾाढो माना ॾिसूं था। बिल्कुलु तव्हांजी कहाणी में बि साईं हाणे जेको आहे न, हे बि हाणे माना इहे सिर्फ़ु मस्ताने जो किरदारु कंदो। हा, मस्तानो माना हिन जो पसंदीदा किरदारु आहे। मां बि जेको आहे हल्की मिड़े हिकिड़ी स्टोरी लिखी जेकी सखर आर्ट काउंसिल में दोस्तनि कई, ऐं हिते बि थिए पई ईद जे ॿिए ॾींहं ते इंशाअल्लाह ताला मां बि ज़रूरु ईंदुसि। ऐं हुन में जेको माना दीवाने जो किरदारु आहे उहो पसंदीदा किरदारु साईं परवेज़ परवानो ख़ुदि थो करे। मां सम्झां थो त बहितरीनु किरदारु कंदो, छो त इहो हिन जो पसंदीदा किरदारु आहे। साईं परवेज़ परवानो हींअर मुंहिंजी घर में अची वेठो आहे, सो साईं जन खे अर्ज़ु कंदासीं ॿ लफ़्ज़ ॻाल्हाए। हिन वक़्तु असांजो प्यारो पहिरीं दोस्त असां सां गॾु आहे, जेका ईद ते असां कहाणी सिलेक्ट कई आहे, फ़कीर जी आहे, जंहिंमें मां किरदारु कयां थो जेको आहे त इन जो बाले वारो। इन जी उस्ताद जी वॾी वॾी महिरबानी जो असांखे इज़त बख़्शी अथई, अकेडमी जे बारे में ॻाल्हायो अथई, असांजी टीम जे बारे में ॻाल्हायो अथई, हाल वाल कया अथई। ऐं ॿी ॻाल्हि इहा चए थो दीवानो आहे, दीवाना त असां अॻु जा ई आहियूं, हाणे परवाना थिया आहियूं। हे माना हिकिड़ा न जमंदे जाम हूंदा आहिनि, हे माना कुदरती दीवानो आहे। फ़कीर इहा ॻाल्हि सही आहे, पर वॾी वॾी महिरबानी जो जेको आहे असांखे दादु ॾिए थो, असांखे जेको क्लिपूं ॾिए आहे, असांजो नाइक त न आहे हुनजे, पोइ बि शाबाद आहे, उस्ताद आहे, वॾो सीनियर आहे, घोटकीअ जो मानवाज़ अदाकार, बहितरीनु डायरेक्टर, बहितरीनु लेखक, शाइर, सुघर, हिन जी वॾी वॾी महिरबानी जो असां वटि कीर वटि आयो आहे। हिन असांखे बख़्शी आहे थी, तव्हांजी वॾी वॾी महिरबानी उस्ताद। लख करोड़ अल्लाह साईं तव्हांखे आबाद करे, शाद आबाद रहो। ऐं हीअ अकेडमी जेका आहे तव्हांजी इंशाअल्लाह ताला कामयाबियूं माणींदी, सिर्फ़ु शिकारपुर में न पर पूरी सिंध में इंशाअल्लाह परवाना आर्ट अकेडमी जो नालो हूंदो इंशाअल्लाह। वॾी वॾी महिरबानी तव्हां सां गॾु तव्हांजो पंहिंजो परवेज़ परवानो।